मीटर्स अची वेंदा, कुझु हिन खां वधीक ईंदो, पर हे जेको आहे सो थुले लेखे हिसाबु आहे। असल में थियो छा आहे, हिन में मूंखे हितो ग़लती थी वई आहे स्टेटमेंट लिखण में। एक्चुअली हिते जेको आहे त इफ 40 मीटर्स क्लॉथ, हिते 40 हुयो, हाणे उहो बि पाण करे ॾिसूं था पिया। स्टूडेंट जेके परेशान थियनि पिया शायदि इन करे, त आख़िर में 263 मांगे 40 ईंदो हूंदो, उन्हनि खां जेको आहे सो डिवीजन न थींदी हूंदी। सो तव्हां 263 खे जेकॾहिं ज़ोरी वंड बि कंदो त हे कुझु हिन टाइप जी ईंदी। इन करे मां तव्हांखे ॾाई वारी वंड सेखारे आयुमि। हाणे हिन ते त न वेंदो, 26 ते ज़ारी ॻाल्हि आहे 263 ते हणो पवंदो। जेकॾहिं मां तव्हांखे थोरो करे ॾेखारियां, हाणे 263 जो मतिलबु आहे असां 40 हिकु दफ़ो, 40 ॿियों दफ़ो, 80 थी वेंदो, टियों दफ़ो 120, ईअं 5 दफ़ा मिलाईंदासीं त असांजो घणो थींदो 200। 6 दफ़ो असां जेकॾहिं मिलाईंदासीं त असांजो घणो थी वेंदो 240 थी वेंदो। ठीकु आहे, 240 जॾहिं कट कंदासीं त असांजा बाक़ी घणा बचंदा, 23 बचंदा। अॻिते हलाइण जे लाइ असां 10 ॾेई करे हिते 0 ॾींदासीं। अगेन 230 आहे त 230 में तव्हां ख़बर आहे 5 दफ़ा 40 मिलाईंदासीं त असांजो 200 थी वेंदो। 6 दफ़ो मिलाईंदासीं त 240 वधी वेंदो। इन करे 5 दफ़ा मिलाईंदासीं त असांजो थी वेंदो 200, कट कंदासीं 30 बचंदो। अञा अॻिते जेकॾहिं असां हलाइणु चाहियूं त हलाए सघूं था, पर हिते असांजे लाइ खोड़ एतिरो 6.5 जो मतिलबु आहे 6.5। सो होॾो ई मां तव्हांखे कॉमन सेंस यूज़ करे ॿुधायां त 1000 रुपए में जेकॾहिं 5 मीटर आहिनि, ठीकु आहे, इन जो मतिलबु इहो त 200 रुपए में हिकिड़ो मीटर। हाणे 1000 रुपए में 200 में हिकिड़ो मीटर, 200 में ॿियों मीटर, 200 में टियों मीटर, 200 में चौथों मीटर, 200 में 5 मीटर। ठीकु आहे, इहो थियो 1000 रुपए। वरी 200 में घणो ईंदो 6 मीटर। अञा 113 रुपया, बल्कि 115 रुपया अञा बचंदा, छो जो 1200 रुपया त असांजा कंज़्यूम थी विया न, उन मां असांखे 6 मीटर मिली आहे। त हाणे 200 में जेकॾहिं 1 मीटर आहे त 100 रुपए में अधु मीटर अञा ॿियो ईंदो न। ठीकु आहे, 100 रुपए में अधु मीटर ॿियो ईंदो, 6.5 थी वेंदो। अञा मथां 15 रुपया बचंदा। जेकॾहिं एक्ज़ैक्टली उनजो बि वठंदो त तव्हांखे 6.12 6.5 हिते 1 या 2 अञा अॻिते ईंदो। ठीकु आहे, कोई बि अंगु अची सघे थो। बहरहाल एतिरो अॻिते वञण जी ज़रूरत न आहे। हाणे सॼी गड़बड़ छो थी आहे, जो हिते मां स्टेटमेंट लिखण में थोरी ग़लती करे वियुमि। हितां जी 8 जी किताब मां स्टेटमेंट कई, पर लिखण में शायदि ग़लती थी वई। हाणे पाण जेका एक्चुअल स्टेटमेंट आहे उन ते पाण करे ॾेखारियूं था। 1 2 3 ऐं 4 डायरेक्ट मां स्टेटमेंट कयां थो। चए थो त जेकॾहिं 40 मीटर कपिड़ो, ठीकु आहे, हिते मां लिखां थो मीटर, ऐं हिते छा थो लिखां रुपीस, हिते मीटर ऐं हिते छा थो लिखां रुपीस। ठीकु आहे, हाणे छा था चवनि, जेकॾहिं 40 मीटर कपिड़ो 1000 रुपयनि में ख़रीद करे सघिजे थो, त केतिरो कपिड़ो 1315 रुपयनि में ख़रीद करे सघिजे थो। ठीकु आहे, हिकु दफ़ो ॿीहर मूंखे कंफर्म करणु ॾियो। हा, ईअं ई आहे। त हाणे अॻिते असांखे छा करिणो पवंदो, डायरेक्ट मल्टीप्लिकेशन। 40,000 रुपया 35 ॾुखी थी वेंदी न, पहिरियों हिनखे सिंप्लीफाई कंदासीं। सिंप्लीफाई करण जो रूल तव्हांखे ख़बर आहे, हितां 0 कटिजी वेंदो, हितां बि 0 कटिजी वेंदो, बाक़ी छा बचंदो 4 ऐं 100 बचंदो। अञा सिंप्लीफाई थियनि था, ॿिन्हिनि ते 2 जो खोड़ो वञे थो पियो। ठीकु आहे, या डायरेक्ट भली चैन जो खोड़ो पढ़ो, त चैन जो खोड़ो मां जेकॾहिं पढ़ां त हिन ते हिकु दफ़ो, ऐं हिन ते 10 ते वेंदो 2 दफ़ा, 1 चौक 2 चौक 2 चौक 8, बाक़ी